पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु अल्हम्दुलिल्लाह सूरत अल कहफ़ असां अॼु उनजी तर्जुमो कंदासीं ऐं मफ़हूम बयानु कंदासीं। हिन आयत जे बारे में जेकी सी वॾी फ़ज़ीलत आई आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में फरमायो आहे त मन हफ़िज़ अशर आयातिन मिन अवलिल सूरतिल कहफ़, जेको हिन सूरत अल कहफ़ जूं पहिरियूं 10 आयतूं जेके यादि कंदो, उस्म मिनल दजाल, त फितननि खां बची वेंदो। हिते त दजाल आहे, जॾहिं दजाल ईंदो, लेकिन नंढा दजाल मौजूदु आहिनि। कोर्टुनि जा केस आहिनि, मुड़ुस ज़ाल जा झेड़ा आहिनि, दुश्मनियूं आहिनि, के कमीणा माण्हू आहिनि, के मुनाफ़िक़ आहिनि, के साड़ोटा आहिनि, के चुगलियूं हणनि था। इहे सभु फितना आहिनि, इहे सभु दजाल जा नंढा क़िस्म आहिनि। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तव्हां जेकॾहिं हिन क़ुरान हिन जूं 10 आयतूं यादि कंदव त जेको सो तव्हांखे इन्हीअ मुसीबतुनि खां तव्हां बची सघो था। तंहिंजे करे मां कल्ह बि तरावी में सभिनी खे चयो त बाबा हथु खणो, हे 10 त यादि करे वठो न, कहिड़ियूं वॾी ॻाल्हि आहे। तव्हां हितां अल्हम्दुलिल्लाहि लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब वलम यजअल लहू इवजा, इन जो मतिलबु अल्लाह फरमाए थो त हिन क़ुरान जी का अंदरूनी माना कान्हे। ऐं आख़िरी जेका आयत अचे थी उहा अल्लाह साईं फरमाए थो त असां हिकिड़ा नौजवान हुआ, पोइ उन्हनि खे असां हिकिड़े ग़ार में मोकिलियो, पोइ उहो छा थियो मां तव्हांखे अॻिते ॿुधायां थो इंशा अल्लाह ताला। त घटि में घटि हीअ 10 जेके पहिरियूं आहिनि सूरतुल कहफ़ जूं, इहे यादि कयो। ऐं सुभाणे इंशा अल्लाह ताला, मूंखे ॾिसण में त कोन था अचो, पर मूंखे यकीन आहे त जेके मुंहिंजो प्रोग्राम वरी सुभाणे ॿुधंदा, इंशा अल्लाह ताला हथु खणी चवंदा त असां इहे 10 आयतूं राति में यादि करे छॾियूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह फरमाए थो त हिकिड़ा 10 नौजवान हुआ, उन्हनि जे इलाइक़े में शिरक थींदो। उन्हनि वॾियूं मूर्तियूं लॻायूं बुज़ुर्गनि जूं ऐं वलियुनि जी, ऐं उन्हनि उहे जेके मूर्तियूं जंहिंजी लॻायूं आहिनि, उहे उन ज़माने में वॾा कम भला करे विया। ऐं उन्हनि जो हिकिड़ो नालो हो त जेको आहे सो ॾिसो हिननि कीअं ग़रीबनि जी मदद कई वग़ैरह कई। त हाणे उन्हनि जो इहो अक़ीदो त इहे जेके मूर्तियूं लॻायूं अथऊं, इहे दरगाहूं, इन्हनि ते वेंदासीं त इहा मूर्ति जेका हिंदुनि वारो साॻियो अक़ीदो त इहा मूर्ति मोबाइल तौरु कमु करे थी, उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ु पहुचाईंदी जन्नत में, अलाह खां कमु कराए ॾींदो। लेकिन हीअ जेके नौजवान हुआ, इहे था चवनि त हे जेके तव्हां असां सां ॻाल्हियूं कयो था, इन जो को दलील कहिड़ो आहे त हे ॿुधनि था, इहो कमु उहे था कराइनि या ख़ुदि अलाह पाण थो करे। तंहिंजे करे हुननि इन्हीअ जे नौजवान जेको हूंदो आहे न, सो त माशाअल्लाह ज़हीन हूंदो आहे ऐं पंहिंजो जज़्बाती हूंदो आहे। उन्हनि चयो असांखे तव्हांजी ॻाल्हि सां 10 ॼणा, कुझु 5-6-7 ॼणा पाण में ग्रुप आहे। पोइ अलाह ताला हाणे उन्हनि जो असांखे किसो थो ॿुधाए। चए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहनु नक़ुस अलैहिम नबअहुम बिल हक़। अलाह चए थो इहो जेको हिननि जो नौजवान जो किसो ॿुधायां थो न, इहो सचो किसो आहे। ऐं अलाह ताला क़ुरान में जेके बि मिसाल आहिनि, उहे वाक़ई उहे थिया आहिनि। का बि फिक्शन कोन्हे को त अलाह साईं मिसाल तौरु का ॻाल्हि इन सम्झाए, न। चए थो इन्नहुम फितियतुन, इहे नौजवान हुआ, आमनू बि रबिहिम, इन्हनि अलाह ते ईमान आंदो त सभु कमु अलाह थो करे, माना ला इलाहा इल्लल्लाह, इन्हीअ ते हिननि जो ईमान ठुकिजी वियो। व ज़िदनाहुम हुदा, जॾहिं इन्हनि इन्हीअ ते ईमान आंदो त अलाह चए थो आऊं वरी उन्हनि खे अहिड़ी हिदायत वधाए ॾींदियूं हदा वञे। पोइ छा थियो, व रबतना अला क़ुलूब, हाणे छा मुआशिरो बुछड़ो, माण्हू हिन जे पोयां पइजी विया, माइट ॾाढा, तूं वरी हिननि खे दरगाहुनि खे थो छॾी, ऐं तूं बेवकूफ़ आहीं, छा थो करीं, तूं अबनि ॾाढे दीन ते नथो वञी। त रब थो चए रबतना अला क़ुलूब, आऊं हुनजे दिलि खे मज़बूत करे छॾियो। हथ शींहं जी चए थो मां हिननि खे दिलि ॾेई छॾी। इज़ कामूं, ऐं पोइ छा हुनखे जवाबु पिया ॾियनि, बीही फ़क़ालू रब्बुना रब्बु समावात वल अर्द, असांजो रब आहे जंहिं ज़मीन आसमान पैदा कई आहे। लन नदू मिन दूनिही, जी ख़बरदार असां उन अलाह खां सवाइ ॿी कंहिं बि हसीअ खे न सॾींदासीं इलाहा, त इहो अलाह जेको पार्टनर आहे। लक़द कुलना इज़न शतदा, जे ज़ोरी असां सां कंदव न पोइ त असां ॾोहारी थी पवंदासीं, जे असां इहो तव्हां वारो कमु कयूं त पोइ त माना असां गुमराह आहियूं। ऐं पोइ चवणु लॻा त हाउलाए क़ौम
हाउलाए क़ौम नत्तख़ज़ू मिन दूनी आलिहा, चई हे सॼी असांजी क़ौम चरी थी वई आहे, अलाह जे दर खे छॾे ॿियनि दरनि ते पिया था पिननि जंहिंजो को दलील बि कोन्हे। चवनि था लौला यातून अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, इन जो दलील ॾियनि न, असांखे ॾेखारनि त वाक़ई इहे ॿुधनि बि था, भला जे ॿुधनि था त जवाबु ॾियनि। कहिड़ो सबूत आहे? उन ज़माने में जेको अलाह जो रसूल हूंदो उन जो बि को क़ुर हूंदो त भला उन में असांखे आयतूं ॾेखारियो। इहे था चवनि, चए थो लौला यातून अलैहिम सुल्तानिन बय्यिन, चए थो चिटी का माना ॾियो न, बाक़ी लफ़्ज़नि खे मुझाए ॻाल्हियूं न कयो। सिधी सही क़ुर में लिखियलु हुजे त तव्हां इन्हनि खां घुरो, इहे मूंखां तव्हांखे कमु कराए ॾींदा, त ॾेखारियो अहिड़ी आयत। ऐं चई जे नथा ॾेखारे सघो पोइ त माना इहे तव्हां ॾोकड़नि कमाइण लाइ रखियो आहिनि। फमन अज़लम, पोइ चवणु लॻा नौजवान, पोइ इन खां वधीक ज़ालिम केरु आहे? मेमन निफ़्तरा अलाह कज़बा, जो अलाह ते कूड़ था ठाहियो, सिर्फ़ु ॾोकड़नि कमाइण जे लाइ अलाह ते कूड़ था ठोकियो। पोइ छा थियो त वज़ तज़ल तुमूहुम, पोइ हिननि खे जो परेशान कयईं ऐं जंहिं टार्चर ऐं हुननि जे लाइ ठाहिनि प्लानिंग, त हे उतां वठी भॻा। ऐं वमा याबदून, उन्हनि दरगाहूं उन्हनि मूर्तियुनि खे छॾे भॻा काॾे? इल्लाह, अलाह ॾे। फ़ाऊ इलल कैफ़, सिधो हिकिड़े गार में वञी लिका। यनशुर लकुम रब्बुकुम, त अलाह चयनि फ़ाऊ माना अलाह चए अचो, हिकिड़े अचे गार ॾे अचो। यनशुर लकुम रब्बुकुम रहमती, अलाह तव्हांजे मथां पंहिंजी रहमत निशावर कंदो। युही लकुम मिन अमरिकुम मिरफ़िक़ा, ऐं तव्हांखे जेको बि मां तव्हांखे हींअर ॾसियां थो इहो तव्हांजे लाइ मां आसान कंदुसि कमु। ऐं पोइ छा थियो त उनखे गार में विधईं ऐं हुननि खे ॾेई छॾियईं निंड। हाणे अलाह थो चए गार अहिड़ी शेप में आहे जो तरा शम्स इज़ा तल तज़ावर अन कहफ़िम ज़ातिल यमीन, जॾहिं सिजु उभिरे पियो त साॼे पासे वञी सॼी रोशनी पई उन्हनि खे अचे। वइज़ा ग़रब, ऐं जॾहिं लहे पियो सिजु तक़रीज़ुम ज़ातिल शिमात, वरी खाॿे पासे रोशनी पई अचे। वहम फ़ी फ़जवतिन मिन्हू, गार में अंदरि हा। हाणे हे जेको गार आहे इन जो मां तव्हांखे ॾेखारियां थो त जीअं आहे दी केव ऑफ द सेवन स्लीपर्स बाइज़ेंटाइन टॉम्ब्स, ऐं जेको इहो आहे। हाणे इन जी जेके हीअ हिकिड़ी फिक्टिशियस तस्वीर आहे, पर हिकिड़ो आइडिया तव्हांखे अचे थी। त ॾिसो कुतो हिननि जो साइड खां वेठो आहे ऐं पोयां बि टुंग हंज मां हिनखे हवाऊं अचनि थियूं। इहो बि तफ़सीर में लिखियलु आहे त केव वेंटिलेटेड हवाऊं ईंदियूं ऐं हिन में रोशनी ईंदी। अलाह फरमाए थो ज़ालिक मिन आयतिल्लाह, इहे अलाह जूं निशानियूं आहिनि। मां यहदिल्लाह, जंहिंखे अलाह हिदायत ॾे, फहुअल मुहतद, सिर्फ़ु उहो ई हिदायत याफ़्ता। वमई युज़िल, जंहिंखे रब गुमराह करे, फलन तजिद लहू वलियन मुर्शिदा, पोइ को बि दुनिया में को मुर्शिद, को पीर, को बि हुनखे हिदायत नथो ॾेई सघे जंहिंखे अलाह गुमराह करे। तहसबु एकाज़ऊं, अलाह चए थो एॾो हुनजे मुंहं में रोब हो जो जेकॾहिं केरु मुंडी पियो ॾिसे त सम्झे थो जागनि वेठा, माना अखियूं खुली ॾियूं आहिनि। वहूं रुकूद, पर हुआ निंड में। नुकल बि ज़ातिल यमी ज़ातिल शिमाल, अलाह चए पियो मां वरी हीअं पासा बि हुनजा फेरायां पियो। छा त मिटी जेका न खाईंदी आहे, तंहिंजे करे हुनजा अलाह ताला निंड में पिया आहिनि, उहे पासा पिया फेराइनि कुदरतनि। व कल्बुम बासितुन ज़राई बिल वसी, जीअं तस्वीर में ॾिठव त कुतो वरी जेको गार जे मुंहं ते वेठो। लव वितलत अलहिम, पर जेकॾहिं केरु अची न गार में झाती पाईंदो, लव लई त मिनहूं फुरारूं, त वठी ड्रोड़ पाए पोइ हिते भॼंदो। उहो मुलियत मिनहूं रोब, हुनजी शिकिल ॾिसी रोब में भरिजी वेंदो त भणे अलाए छा आहे, ऐं वठी भॼंदो। तंहिंजे करे अलाह हे जेको ॾिसो इहे गार जी हिकिड़ी पिक्चर आहे, इहे जेके जिन ॾेखारी आहे सचो त कान्हे पर हिकिड़ी सिम्युलेशन आहे। त हे जेको गार आहे उन खां पोइ अलाह फरमाए थो कज़ालिक बासनाहुम, पोइ आउं इन्हनि खे वरी निंड मां उथारियो। हाणे अलाह ताला चए थो त मां निंड मां इन्हनि खे मोकिलियो हो त जीअं तव्हांखे जेके असां हिन दौर में वेठा आहियूं, तव्हांखे हिकिड़ी शइ त ख़बर पए त अलाह जेकॾहिं 300 साल कंहिंखे सुम्हारे छॾे त वरी बि उहे जहिड़ा रही सघनि था, साहु खणंदा हूंदा बिना खाधे पीते जे, वरी उथी बि सघनि था। ऐं पोइ ॿियो अलाह थो ॾेखारणु चाहे त ॾिसूं त उथण खां पोइ पाण खे छा था चवनि, हीअ त सालू बइनहुम, त हिक ॿिए खां सुवाल था पुछनि। काल कायल मिनुम कम लबिस्तुम, चवनि था त ॿुधायो त केतिरो सुताऊं। हाणे इहो साॻियो सुवाल अलाह ताला असां खां क़याम जे ॾींहुं असां खां पुछंदो त ॾे ख़बर ज़मीन में केतिरो वक़्तु रहियो, त असां रब चवंदो मूंखे ख़बर छा चवंदा, चवंदासीं ॾींहुं या अधु ॾींहुं रहियासीं। वरी तमामु हिसाब किताब वारनि खां पुछो असां एतिरो किथे रहिया आहियूं। माना इन जो मतिलबु आहे त अलाह चए थो तव्हांजो टाइम एॾो तेज़ी सां गुज़रे थो। हींअर ॾिसो न तव्हां में को 50-60 सालनि, पर जे त तव्हांखे चए तूं प्राइमरी किथां पढ़ी त स्कूल बि ॾसींदो, सीन बि ॾसींदो, ईअं लॻंदो अहिड़ो कल्हो को ॾींहुं आहे। जेको टाइम पास थी वियो आहे न कल्हो को आहे, उहो तव्हांखे एतिरा साल लॻंदो ई कोन। टाइम त तव्हांखे लॻे जेको हींअर हले पियो थो, हींअर सम्झो त 3 सवा 3 थिया आहिनि, आस्ते आस्ते हले पियो थो, वरी 4 थींदा। लेकिन जेको पोयों टाइम आहे न माना थी वियो, हीअ उहा था ॻाल्हि कनि। चवणु लॻा कालू लबिसना यौम बाद यो, चई असां त सॼो ॾींहुं अधु ॾींहुं या अधु ॾींहं जो हिसो सुताऊं। पोइ चवणु लॻा त यार हाणे ख़बर कान थी पए, कालू रब्बुकुम आलम बिमा लबिस्तुम, चई हाणे अलाह खे ख़बर आहे त असां केतिरा सुताऊं। हाणे छा हो त
हे 300 साल उन में सुतान अॻिते अलाह ॿुधाईंदो। पोइ जेको आहे सो हिकिड़े दोस्त खे चयईंसि त फ़बसू अधु वर्किंग घुमाजा, हे करंसी खणी वञु इल मदीने शहर वञु फलियंज़ुर अय्हा अज़कन तामन, पाक ताम ॾिसिजांइ। ईअं न त उहो जेको सो दरगाहनि ते न्याज़ विरहाइनि उहे जेके बुतनि ते, त उहो वठी अचो। फल याते को बि रिज़्क़ मिनू, उतां उहो रिज़्क़ खणी अचो। वले तलतफ़, पर तव्हांखे माण्हू मथां ख़्यालु कजांइ। वला युशी रन बिकुम अहदा, तव्हांखे सुञाणे वठे। हाणे हिननि ग़रीबनि खे ख़बर न ई त दुनिया ई मटिजी वई हूंदी। इन्नहुम इन यज़हरु अलैकुम, जे तव्हांखे सुञाणंदा त तव्हांजे मथां चढ़त कंदा। यरजुमुकुम, जे असांखे धमकी ॾींदा त पथरनि सां मारींदा, या तव्हांखे पथरनि सां मारींदा। ओ युईदुकुम फी मिलतम, या तव्हांखे वरी साॻियो ई शिरक ते लॻाईंदा। वलन तुफ़लिहू अज़र अबदा, इन हालत में त असां कॾहिं तव्हां जेको फलाह कोन पाईंदव। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह जारी पंहिंजी करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह करें भलीकार सूरत अल कहफ ॿुधी रहिया आहियूं। हाणे छा थियो त जॾहिं उते विया त उन खां त अलाह हिनखे मौत ॾेई छॾियो। पोइ हिननि हिस्ट्रीअ मां ॾिसी यादि कयो, चयूं यार आहे त का आहे, त उहा शइ वाक़ई हिकिड़ा नौजवान असांजा गुम थी विया। तंहिंजे करे हाणे चवणु लॻा त हाणे छा कयूं, असां हिन जे मथां हीउ हिकिड़ो असांजी हिस्टोरिकल इवेंट थियो आहे, त हाणे इन्हीअ खे यादि करण जे लाइ इते को थंभ लॻायूं, का निशानी हणूं, को तख़्ती लॻायूं। त अलाह फरमाए थो त काल लज़ीन ग़लबू अला अमरहिम, पोइ जेके इन्हनि मां ग़ालिब थी विया पंहिंजे फ़ैसिले में, चयूं ल नतख़िज़न अलैहि मस्जिद आहे, त इन जे मथां असां मस्जिद ठाहियूं, जेका हीअ वला आलम इहा मस्जिद तव्हांखे मां ॿुधायां थो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त लानत आहे उन जे मथां। कालत का रसूल सल्लम फी मर्ज़ी, त लान अल्लाह यहूद व नसारा, लानत आहे यहूद ऐं नसारा ते इत्तख़ज़ू कबूर अंबिया मसाजिद, जेके क़ब्रुनि नबीअ जे रसूलनि जे क़ब्रुनि खे मस्जिद करे ज़ियारतूं पिया कनि। माना उन्हनि ते लानत विधी अथई जेको अत्तख़ज़ू कबूर अंबिया मसाजिद, जेके नबीअ जे क़ब्रुनि खे मस्जिद था ठाहिनि। सही बुखारी हदीस शरीफ़ आहे। तो भली मां उर्दू में तर्जुमो ॿुधायां त आयशा रज़ियल्लाहु अन्हा से रिवायत करते हैं कि उन्होंने कहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अपने पास इस मर्ज़ में जिससे आप नहीं उठे, फरमाया कि अल्लाह ताला यहूद नसारा लानत करे कि उन्होंने अपने नबियों की कब्रों को मस्जिद बना लिया। हाणे वेहण लॻा। हाणे बहस छा थिए, चवनि था यक़ूलून सलासो राबियुम कल्ब, हाणे माना थो कयां मां। चवनि पिया त 3 हा न ऐं 4थो कुतो हनि। ॿिए चयो न बाबा न, 5 हूंदा ऐं 6 कुतो हो। चई इहे रुॻो इहा पिया ॻाल्हियूं कनि, लेकिन इहो नथा सोचनि जेका असुल शइ नथा सोचनि त अल्लाह ताला हिननि खे 300 साल सुम्हारे उथारियो आहे, त माना उन्हनि खे यकीन अचे त अल्लाह क़ब्र मां बि उथारे सघे थो। ऐं वरी के चवनि त 7 हुआ 8 कुतो हनि। अल्लाह थो चए कुल रबी आलम, चई अल्लाह खे ख़बर आहे केतिरा हुआ बेइज़त मा यालम इल्ला कलील, तव्हांखे कहिड़ी ख़बर चंद माण्हुनि खां सवाइ। फला तुमार फ़ीम इल्ला मिरानज़ार, तव्हां हिन धुकनि में हिन सां शामिलु न थियो। वला तस्तफ़्त फ़ीहुम मिनहु अहदा, ऐं तव्हां इन्हनि खां न पुछो हिन जे बारे में। असल शइ आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि, वला तक़ूलन लिशैइन इन्नी फ़ाइलुन ऐं ज़ालिक, पर कॾहिं बि ईअं न चओ त मां सुभाणे अचां थो, जेसि ताईं चओ इनशा अल्लाह। हाणे इहो अलाह जो लीवर आहे न, इनशा अल्लाह चवण में तकलीफ़ आहे, न चवंदो त पोइ ॾाढो ॾिसो क़ुर में हुकुम थो करे, वला तक़ूलन लिशैइन, कंहिं ज़री शइ जे लाइ बि न चओ इनी फ़ाइलुन ज़ालिक गदा, त मां जेको सुभाणे इहो कमु कंदुसि, इल्ला ऐं यशा अल्लाह, जेसि ताईं चओ त जेको इनशा अल्लाह। वज़कुर रब्बक इज़ा नसीर, पर विसरी वञे जीअं यादि अचे यकदमि चई छॾियो इनशा अल्लाह। अल्लाह ताला इहो थो फरमाए। अल्लाह तो पाण ॿुधाए चए थो लबिसू फ़ी कहफ़िम सलास मियतिन सिनीन वज़दादू तिसा, चई गार में 309 साल रहिया। ऐं 309 छा आहे, असल में 300 साल रहिया, छो त उन वक़्तु त असांजो जेको हिजरी कैलेंडर आहे उहो इन ईसवी कैलेंडर खां 15 ॾींहं घटि आहे, छो त ईसवी कैलेंडर में 365 ॾींहं आहिनि ऐं हिन में आहिनि 350 ॾींहं। तंहिंजे करे अल्लाह ताला, छाकाणि त हीअ आयत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे लाहे ॾिनी अथसि, त अल्लाह पाक 300 सालनि खे हिजरी कैलेंडर में कन्वर्ट करे, तव्हां वरी वञी करे ॾिसो 300 साल ईसवीअ खे कंप्यूटर वारे खे चओ कन्वर्ट करे ॾियो त हिजरी घणा थियनि, पूरा 9 साल वधंदा। तॾहिं रब फरमाए थो त हीअ गार में रहिया 300 साल ऐं 9 ॾींहं, 9 साल।
उन खां पोइ अलाह फरमाए थो वतुल मा उहिय इलेक मिन किताब रबिक रसूल सलम जेको तव्हां ॾे असांखे क़ुर मोकिलियो आहे न तव्हां माण्हुनि खे इहो पहुचायो ला मुबदिल कलमाती हिन में का बदिली कान थी सघंदी वलन तजिद मिन दूनी मुल्ता न वरी अलाह खां सवाइ ॿियो को तव्हांखे रस्तो आहे झर झलो। ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो वला तुते मन अगफल ना कलबहू जिन जो दीन यादि कोन्हे क़ुर कोन था पढ़नि मानाऊं कोन था कनि अलाह थो चए जेके जिन खे मुंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल उनजा ज़िक्र इन्हनि जे पोयां न पओ वक़्त बि हवा छो त इहे पंहिंजे नफ़्स ते था हलनि मज़े ख़ातिर ऐशे ख़ातिर भई हे खपे हो खपे वकान अमरू फुर्ता इहो इन्हनि जो अमल बुछड़ो आहे ऐं इहो नुक़सानु ॾींदा आहिनि। कुलिल हक़ मिन रबिकुम तव्हां अलाह जे तरफ़ां हक़ जी ॻाल्हि कयो फमन शाह फल योमिन माना तव्हांजो कमु आहे क़ुर ॿुधाइणु तव्हांजो कमु आहे उन्हनि ताईं पहुचाइणु अरब आहे तव्हां अरबी में ॿुधायो उन खां अलावा रसूल सलम जो इन कम खे जेके जंहिं ॿोलीअ जा आहिनि क़ुर उन ॿोलीअ में पहुचायो पोइ अलाह फरमाए थो फमन शाह फल योमिन जंहिंजी दिलि चवे त ईमान आणे वमन शाह फल यकफुर जंहिंजी दिलि चए कुफुर करे इन आतदना ज़ालिमीन नारन अहात बिहिम सुरादिका बाक़ी जेके आहिनि से असां जहन्नम हिननि जे लाइ तयारु कयो आहे जेके नथा मञनि वई यस्तगीसू योवासू बि माइन कल मुहिल ऐं जेकॾहिं पाणी जहन्नम में घुरंदा न त अहिड़ो पाणी प्यारबुनि यशविल वुजू जो अहिड़ो हूंदो जो जेके डुक पइण सां चप बि ॻरी वेंदा गिटा बि ॻरी वेंदा ॾंद ॾिसण में ईंदा बेसशरा बुछड़ो पीअण जो पाणी हूंदो वसात मुर्तफ़क़ा ऐं बुछड़ी जाइ हूंदी रहण जे लाइ इन लज़ीन आमनू अमल सालियात जेके ईमान ऐं नेक अमल कनि था इन्ना ला नुज़ीर अजरमन अहसन अमल अलाह चए थो मां सॼो लिखां पियो थो इहो नेक शयूं कम जूं ॻाल्हियूं भलारियूं शयूं असां कंहिंजी ज़ाया न कंदासीं जेके भलारा अमल कनि था। उलाइक लहुम जन्नात अदनिन इन्हनि खे जन्नत अदन मिलंदी जंहिंजे हेठां वाहियूं वहनि थियूं उन्हनि खे जेको आहे सोन जा कंगड़ पाराया वेंदा ऐं जेके कपिड़ा मिलंदा उहे बि जेके से हिन जा हूंदा रेशम जा असली रेशम जा कपिड़ा हूंदा ऐं विहाणनि ते टेक ॾेई वेहंदा नेम सवाब छा उन्हनि खे बदिलो मिलियो आहे उहा हसनत मुर्तफ़क़ा छा बहितरीन रहण जी जायूं आहिनि। अलाह फरमाए थो त हाणे हिकिड़ो मिसाल वठो चए थो वज़रिब लहुम मसन रजलैन चए थो हिकिड़ा ॿ दोस्त हुआ हिकिड़ो अमीर ॿियो ग़रीब हिकिड़े खे चए थो जल नाल अहद मां जन्नतैन मिन ऐनाबियूं हफ़फ़ुना बि नख़लियूं जल ना बेरा ज़रा माना हिकिड़ो सीन थो बयानु करे त हिनखे वॾो एरिया हुई बाग़ जी ऐं उनजे बाउंड्रीअ ते जेको सो खजीअ जा वण हुआ ऐं अंदरि जेके ज़रात ऐं अंगूरनि जूं वलियूं हुयूं ऐं इहे जेके बाग़ हो चए थो पंहिंजो वलम तज़लु मिनहू शया उहो खुटंदो न हो ज़बरदस्त उन में हर फ़सुलु थींदो उहो फजर ना खिला मां थोरो आयतुनि खे हींअर स्किप थो कयां त जीअं हीअ वॾी स्टोरी आहे मां पूरो न करे सघुमि त फजर ना खिलालो मां नहरा त इन जे विच वारी वाह पियो वहे ज़बरदस्त। हाणे जेको पैसे वारो माण्हू हो सो हुन ग़रीब दोस्त खे जेको नंढे इलाज जो यार अथसि चएसि थो अञा अक्सर मेन कमाल ऐं अज़ नफ़रा चई यार ॻाल्हि ॿुध मां तोखां पैसनि में वधीक आहियां इज़त अलाह मूंखे वञी मूंखे माण्हू मूं वटि वधीक आहिनि ऐं दख़ल जन्नत ज़ालिमुन नफ़्सी माना नाशुक्री पियो करे ईअं न चई त अलाह ताला मूंखे ॾिनी आहे चए थो मां तोखां वधीक आहियां ऐं पंहिंजे उन बाग़ में वियो त पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म पियो करे ऐं छा चवणु लॻो चए थो मां काल मां आज़ुन अन तबीद हाज़ी अबद आहे हे जेका मुंहिंजी प्रॉपर्टी आहे मूंखे यकीन आहे त कॾहिं तबाह कान थींदी मूंखां फुरबी कान हे जेके वॾा माण्हू आहिनि पोइ हज़ार एकड़ पोइ हीअं हथ करे वञनि था चवंदा असांखां कॾहिं बि कान फुरबी भई ॻाल्हि आहे त भला मौत अची वियो पोइ त तव्हांजी कान रहंदी न ऐं फुरिजी बि सघे थी तई ॿियो थो चए वमा अज़ुन सात क़ाइमतन चई बाक़ी मूंखे यकीन कोन्हे त को हिसाब किताब अलाह खे ॾियणो पवंदो पर वलैन रुदित इला रबी अजदन ख़ैरन मिना मुनक़लबा पर छाकाणि त जेकॾहिं क़यामत थींदी ऐं अलाह वटि मां मोटियुसि हिते जो हेॾी मूंखे अलाह इज़त ॾिनी आहे त उते मूंखे ख़्वार कंदो छा इहो आहे माण्हुनि जे मथे में ख़नास त असां ऊची ज़ात जा आहियूं असांखे हेॾी प्रॉपर्टी ॾिनी आहे हिते अलाह असांजी इज़त कराई आहे त छा उते बि असांखे जेको आहे सो बेइज़तो कंदो छा इहा आहे निशानी हिन जी। हालांकि अलाह ताला कैटेगरी इन लाइ ठाहियूं आहिनि त हिकिड़ो अमीर माण्हू हूंदो वरी ग़रीब हूंदा त जीअं केरु जुतियूं ॻंढींदो को हारी थींदो को मज़ूर थींदो इन लाइ ठाहियूं आहिनि इन लाइ न त को अलाह हिन सां राज़ी आहे त हिनखे अमीर करे छॾियो अथई त चई त जेकॾहिं पहिरीं त हिसाब किताब मूंखे पक कान्हे पर जे थींदो बि सही त हितां खां बि मूंखे वधीक ॾींदो छो त आहियां ई मां अलाह जो प्यारो हो जो मूंखे हेॾियूं शयूं ॾिनियूं अथई त दोस्त चवणु लॻुसि कफ़र त बिल लज़ी ख़लक़क मिन तुराब चई नाशुक्री थो कई उन अलाह जी तंहिं तोखे मिटीअ मां पैदा कयो आहे मिटीअ मां सुम्ह में नुतफ़तन पोइ हिकिड़े फुड़े मां सुम्ह सवाक रजुला पोइ तोखे बुत ॾिनई तूं इंसान थी पए लाकिन हू अलाह रबी पर मां पंहिंजे रब खां चवां थो त मां सभु उन अलाह जो मूंखे फज़ल सां शइ मिले थी भला उशिरक बि रबी अहदा आऊं अलाह सां शिरक न कंसि तो शिरक कयो तो चए बाग़ आहे हिन खां थो पलजां हे बाग़ आहे हे मुंहिंजी प्रॉपर्टी आहे इन जे करे मां अमीर आहियां
चई आऊं इहो शिरक रब सां न कंदुसि, बाक़ी तूं दोस्त आहीं, तोखे नसीहत थो कयां, वला उला इज़ दख़ल त जन्नत कुल त माशा अल्लाह। जॾहिं घिड़ियईं त चई हा न माशा अल्लाह, माना जेको अलाह चाहियो सो मूंखे मिलियो आहे। ला कुवत इल्ला बिल्लाह, हे न मूंखे बाग़ जी मूंखे ताक़त जी ख़बर आहे, ला कुवत इल्ला बिल्लाह, सॼी कुवत अलाह मूंखे ॾिनी आहे। इन तरनी अना अकल मिनक मालूम वलद, बाक़ी हाणे तूं मूंखे ग़रीब थो सम्झी, मूं वटि एॾो माल कोन्हे, वलद कोन्हे, पर फ़ासा रबी ऐं इहो थियनि ख़ैरनि में जन्नतिक, थी सघे थो हिन ई दुनिया में अलाह इन्हीअ खां वधीक मूंखे बहितर ॾिए। ऐं तुंहिंजे हिन जॻह तूं नाशुक्री थो करीं, युरसिल अलैया हुस्बाननि में ना समा फ़तुसिब सईदन ज़ल्का, थी सघे थो अलाह हिन जे मथां को अज़ाब मोकिले ऐं हीअ चट थी वञे। ओ युस्बह माउहा ग़ौरा, या जेको दरिया पे थो वहे तुंहिंजे विचां, इहो हेठि हलियो वञे पाणी, फलन तस्सील हू तलबा, पोइ मथे पाणी कीअं आणींदे, हेॾे ॿनीअ खे किथां पाणी ॾींदे, मोटरूं त हुयूं कोन हुन ज़माने में। पोइ छा थियो, वाक़ई राति थी, सुबुह जो वञी ॾिठईं त सॼो बाग़ चट, खजूं पटलियूं पयूं आहिनि, का शइ कान आई। व उही त बि समरीफ़ असबह यू कल बि कफ़ई, पोइ हिन हथ पियो मले ऐं छा चवणु लॻो, मां अनफ़ कफ़ी आहे, चयो अड़े हेॾो मूं ख़र्चु हिन जे मथां कयो, सॼो मुंहिंजो ख़र्चु चट थी वियो। वही ख़ावियत उरुशा, बल्कि अलाह तो क़ुर में चए त पहाड़नि खां ॿाहिरि पटियूं पयूं। यकूल, पोइ चवणु लॻो, या लई तनी, हाय मूंखे थुक हुजे, हाय घोड़ा, लम उशिरुक बि रबी अहदा, ऐं अलाह सां शिरक छो कया। पोइ अलाह छा थो चए, हाणे अलाह थो ॻाल्हाए, वलम तकुन लहू फ़ियतुन यंसुरून मिन दूनिल्लाह वमा कान मुंतसिरा, हाणे हिनखे कहिड़ी बि अहिड़ी पार्टी कान्हे जेका हिनखे अलाह खां सवाइ हिन जी मदद करे, न वरी हिनखे पावर आहे त अलाह खां बदिलो वठे। हुनालिकल वलायत लिल्लाहिल हक़, हू ख़ैरुन सवाबु ख़ैरुन उक़बा। वरी मिसाल तो अलाह जे वज़र लहू मसल हयात दुनिया, चए थो हीअ जेका तव्हांजी ज़िंदगी आहे न, तव्हां हीअं थुल्हा थी वेठा आहियो ऐं हीअं करे वेठा आहियो, इन जो मिसाल आहे कमाइन अंज़लनाह मिन समाए, जेको बारिश जो पाणी मथां अचे थो। तव्हां बारिश जे पाणीअ वांगुरु आहियो। जॾहिं बारिश जो पाणी अचे थो, फ़ख़्तलत बि निबात लड़, त हिन ज़मीन ते पवे थो त यकदमि बनी निकिरी पवे थी, निबात निकिरी पए थी। पोइ उहा 6 महीना 4 महीना 5 महीना उहे ॿूटा थियनि था, पोइ असब हशीमन, पोइ ॻरी था वञनि, तज़रू रिया, पोइ ॻरी चूरो था थियनि, हवा खणी थी वञे। चई तव्हां बि ईअं आहियो, हींअर बुत हीअं करे वेठा आहियो, पोइ छा थींदो, आस्ते आस्ते तव्हां पोढ़ा थींदव, झूर थी वेंदव, पोइ तव्हां मरी वेंदव, पोइ तव्हांजा हॾा ॻरी वेंदा ऐं तव्हां ज़री थी वेंदव। इहा साॻियो मिसाल आहे, कान अलाह अला कुल शइ मुक़्तदर आहे, बेशक अलाह साईं हर शइ ते क़ादिर आहे। अल माल वल बनून, हे जेको प्रॉपर्टी ऐं जेको तव्हांजी इहा बिरादरी आहे, मां बिरादरीअ जो वॾो आहियां, मां जेको छा चयो सरदार आहियां, चए थो इहो माल औलाद, इहे सरदारी, ज़ीनतुल हयात दुनिया, इहे त दुनिया में अलाह तव्हांखे रोल ॾिनो आहे, इहा दुनिया जी ख़ूबसूरती आहे। वल बाक़ी आहे जेको असल शइ तूं खणी वेंदे मरण खां पोइ, सालिहात, इहे नेक अमल आहिनि, ख़ैरुन इंद रबिक सवाबु ख़ैरुन अमला, इहे ई आहिनि जेके अलाह जे आॾो तव्हांखे सवाबु थींदो ऐं अलाह इन्हनि जो क़दुरु करे थो। हाणे अलाह ताला फरमाए थो त जॾहिं हीअ क़यामत थींदी त ज़मीन खे सफ़ा चट कंदो, हिन आयत जो मतिलबु इहो ई आहे। ऐं उहो उर्ज़ूला रबिक सफ़ा, पोइ अलाह जे आॾो कतारूं करे बीहंदा, पोइ अलाह चवंदुनि लक जी तुमूना, चई ॾिसो अकेला आया हो न क़बर मां उथी, कमा ख़लक नाकूं अवल मरा, माउ जे पेट मां त अकेला निकिता हो न, बल ज़ामदो, पर तव्हां अलाए छो इहो सोचियो वेठा हो, अला नज लकूं मोइदा, ऐं जेके हिन क़ुर में पियो थो चवां क़यामत थींदी, हिसाब थींदो, अलाए तव्हां छो सोचिया वेठा हो त अलाह पंहिंजो वाइदो कूड़ा थो करे या वाइदो इहो पूरा कोन कंदो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत भलीकार। पोइ उते चए थो त मैदान ते वेंदव त वुज़ियल किताब ते तव्हांखे हीअं मिलंदो पंहिंजो ऐमालनामो। ऐं ऐमालनामो अहिड़ी लैंग्वेज में हूंदो जो हर को पढ़ी वेंदो। पोइ थी सघे थो त तव्हांजे जेके हिते पेशानीअ ते जेको इहो स्कैनर लॻल आहे, उन सां तव्हां हुनजी सॼी माना करे वेंदव त पढ़ी तरल मुजरमीन मुशफ़िकीन मिमा फ़ी पुढ़ी, ऐं जेके मुजरमस वठी डिॼंदा ॾकंदा ॾिसंदा, चवंदा यकूरून चवंदा या वही लतना, हाय घोड़ा हाय घोड़ा, पोइ चंबा हणनि पाण खे कुटनि, या वही लतना माल हाज़ा किताब, अहिड़ो अमालनामो ला युगादिर सगीरतूं वला कबीरतूं, अरे ज़री ज़री लिखी पई आहे, वॾी वॾा गुनाह नंढा गुनाह ज़रड़ा गुनाह बि लिखिया पिया आहिनि, इला असां सभु हिन में अंदरि लॻा पिया आहिनि। पोइ अलाह फरमाए थो व वजिदू मां अमिलू हाज़िरनि, जेके अमल कयनि हिते सॼा हिनखे हाज़िर ॾिसण वेंदा,
पर इहो पक हूंदनि वला यज़लिम रब्बुक अहदा, अलाह ताला हथ जी का बि शइ न विधी आहे, तव्हांजा असली अमल इहे आहिनि, अलाह कंहिं सां ज़ुल्म नथो करे। अलाह ताला जेको आहे सो फ़रिश्तनि खे चयो त आदम खे सजदो कयो, त सजदो कयो सभिनी, पर इब्लीस न कयो। कान मिनल जिन, पर हो जिननि मां, फ़फ़सक़ अन अम्र रब्बी, अलाह जे हुकुम जी नाफ़रमानी कई। त अलाह चए थो जंहिं मुंहिंजो चवणु न वरितो, अफ़तत्तख़िज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी, त तव्हां उन्हीअ सां यारी रखंदव ऐं उनजे औलाद सां। वहुम लकुम अदून, जॾहिं की हू तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। बेसिल ज़ालिमीन बदिला, पोइ अहिड़नि ज़ालिमनि जो बदिलो तमामु बुछड़ो थींदो। अलाह फ़रमाए थो त ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो शिरक था मूंसां कयो। पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मां अशतुम ख़ल्क़ समावात वल, तव्हां जॾहिं ज़मीन आसमान ठाही त तव्हां हुओ छा, या इहे जिन जा नाला वठो था इहे हुआ छा। वला ख़ल्क़ अनफुसुम, या जॾहिं उन्हनि खे मूं पैदा कयो त उहे हुआ छा। वमा कुंत मुत्तख़िज़ल मुदलीन अददा, जेके मां अहिड़नि खे कीअं पंहिंजो पार्टनर करे सघुसि, अहिड़नि जेको आहे सो तव्हां ॻाल्हि था कयो। योम यक़ूल नादू शुरका अय्यल्लज़ीन ज़अमतुम, पोइ अलाह ताला सभिनी खे सॾु कंदो जेके शिरक कंदा। चई जिन खे तव्हां सॾींदा हो किथे आहिनि ॿुधायो, फदऊं सॼोनि, फलम यस्तजीबू लहुम, जवाब ई कोन ॾींदा, न को हाणे था ॾियनि न को ओॾीमहिल ॾींदा। वजअलना बैनहुम मोबिका, जो हिननि जे विच में विथी हूंदी, छो त हू जन्नत में हूंदा, हे जहन्नम में वञण वारा हूंदा। वराल मुजरिमुन नार, ऐं पोइ इहे मुजरिम जॾहिं जहन्नम ॾिसंदा, फ़ज़न्नू अन्नहुम मुआक़ियू आहे, जॾहिं पक थींदा ते जहन्नम में हाणे घिड़ऊं पिया था। वलम यजीदू अन्हा मसरिफ़, ऐं ख़बर अथनि त भॼी बि कोन सघंदासीं। त इन लाइ अलाह फ़रमाए थो त हिन क़ुर में असां हर क़िस्म जो मिसाल बयानु कयो आहे, लेकिन माण्हुनि खे तकड़ आहे। ऐं चए थो त असां जेके बि वमा नुरसिल मुरसलीन इल्ला मुबशरीन, असां जेके रसूल मोकिलिया उहे जेके तव्हांखे ॾे ॾियारण वासे, ख़ुशख़बरी वासे। ऐं युजादिल लज़ीन कफ़रू, जेके कुफ़ुर था कनि उहे वरी हिन आयतुनि सां झगड़ो था कनि, बहस कनि था कनि, बिल बातिल, बातिल सां, ले युद्ध हिदू बिल हक़, त जीअं हक़ खे डिफीट कनि। वतख़ज़ू आयाती वमा उनज़िर हुज़ो, ऐं हिन क़ुर खे ऐं अलाह जे रसूल सां सुन्नत खे इन्हनि खे मश्करी करे वठनि। तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो त इन खां वधीक ज़ालिम केरु आहे, जंहिंखे क़ुर जी माना ॿुधाइजे, क़ुर ॿुधाइजे, उनखे कनु न ॾिए। व नसीअ मां क़दमत यदा, ऐं अमल पंहिंजा जेके कया उहो विसारे छॾे। इहे केरु आहिनि, चए थो मां हिन जी दिलनि ते ठपो हणी छॾियो ऐं कननि में ॼण मेण पियल अथनि। व इन तदहुम इलल हुदा, इन्हनि खे जेकॾहिं हिदायत सड़ींदो, केतिरी बि माना ॿुधाईंदो, फलई यहतदू इज़न अबदा, हे जेसिताईं ढक न हिननि जा लहंदा तेसिताईं कोन हिदायत वठंदा। इहे ढक कीअं लहंदा, अलाह जाॾो तौबह कनि, तौबह कंदा त अलाह ढक लाहींदो। अॻिते अलाह ताला अॻिते फ़रमाए थो त मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला खां पुछीसीं, भला को मूंखां बि वधीक को इल्मु वारो माण्हू आहे, त चई बिल्कुलु हे सॼो संसार जो पियो थो हले, त केतिरियूं मुंहिंजूं कुवतूं आहिनि जेके हिन संसार खे हलाइनि थियूं। पोइ हर कंहिं कहिड़ी शिकिल में आहे, को फ़रिश्तनि जी शिकिल में आहे, कॾहिं कॾहिं असां उनखे इंसानी शिकिल बि ॾियूं था। त चई त ठीकु आहे, तोखे मां मिलायां थो, वञु उन जाइ ते वञ जिते ॿ समुंड पाण में, हे ॾिसो न ॿ समुंड जो दाइरो निकिला, उते मिलंदा, उते तोखे शख़्स मिलंदो। त उते जेको मूसा अलैहिस्सलाम जेको आहे सो नौजवान खे खईं, चई अचो त हलूं, पोइ जहिड़ो पंधु करिणो पए। पर जिथे जॾहिं उन जाइ ते हिन जाइ ते पहुता, पर छा त जाइ वॾी नोटिस न करे सघिया। त उते जेका मानी ही मूसा अलैहिस्सलाम छोकिरे में अलाह ताला उन्हनि खे ॾेखारण लाइ त हीअ आहे जाइ, हिते तोखे मिलंदो, वेट कयो। पर हू न सम्झी सघिया त उहो मानीअ में जेका मच्छी सा उहा जेरी थी ट्रिप ॾेई हली वई पाणीअ में। छोकिरे ॾिठो बि सही, लेकिन शैतान ठप विसारे छॾियुसि। मूसा जो हलो अॻिते हलण जो लॻा त फलमा जावज़ा काल लिफ़ता आतिना गदाना, छोकिरे खे चई नौजवान खे मानी खणी आ, लक़द लफ़ई ना मिन सफ़र न हाज़ा न सवाजी, ॾाढो थकिजी पिया सफ़र में। हाणे छा मसइलो आहे हिते, जेसि ताईं उन पॉइंट ते वञनि पिया त तकड़ा तकड़ा पिया, चए पियो भली केॾो पंधु कंदुसि, पर जॾहिं उहा पॉइंट निकिरी वई, हाणे हिन जो सफ़र बेजा आहे, बिना मक़सदु आहे, त थकु थी पियो। हिन मां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं तव्हां दीन जो कमु कंदव, अलाह जे लाइ टारगेट करे कमु कंदव, त तव्हांखे सिहत बि तव्हांखे जवाबु कान ॾींदी, तव्हांखे थकु बि कोन थींदो, ज़हन में सुकून थींदो। पर अहिड़ा कम जेके अजाया कम आहिनि, उहे तव्हांजे सिहत खे बि असरु कंदा ऐं तव्हांखे उहो महसूसु थींदो त मां थकिजी पियो आहियां। माना हिन मां ख़बर पई थी त नेकीअ जे कम जो टारगेट कॾहिं कोन थकाईंदो ऐं बेनेकीअ जे कम जे टारगेट तव्हांखे थकाईंदा। त छोकिरे छा चयुसि, मां माना थो कयां, आए थी चई साईं उहो जॾहिं पथर वटि बीठा हुआसीं न, त मूंखां शैतान विसारे छॾियो, मच्छी जेका आहे न त जेको आहे सो वतख़ सबील फिल बहर जबा, मच्छी जेरी थी समुंड में घिड़ी वई। त मूसा अलैहिस्सलाम त अलाह जो नबी हो, चई नंढड़ा काल ज़ालिक मां कुन, इहा ई त जाइ जिते असांखे वञिणो आहे। फ़र्तदा अला आसार कसदा, वरी सागनि क़दमनि ते मोटिया पोइ हिते जीअं उते पहुता त उते हिकिड़ो इंसानु मिलियनि ऐं अलाह फ़रमाए थो त अल्लम नाह मिन लदुना इल्मा, उन्हीअ खे अलाह चए थो असीं पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो सीक्रेट इल्मु ॾिनो। हाणे इहा जेका लोकेशन आहे जिथे हिननि खे इहो मिलियो आहे। हाणे छा थियो, मूसा अलैहिस्सलाम चयसि त ॻाल्हि ॿुधो,
काल लो मूसा हल अतबियुक अला अन तुअल्लिमनी मिमा उलिमतु रुशदा, चई भला मां तुंहिंजे पोयां हलां थो, मूंखे अलाह साईं चयो त तो वटि वॾो इल्मु आहे, माना मां तो वटां सिखी पवां। त हुन चयुसि त काल इन्नक लन तस्तई मई सबरा, चई मूसा अलैहिस्सलाम तूं मूंसां सबुरु न कंदे, छो त मां जेको अमल कयां थो उन जे पोयां जेको बैकग्राउंड आहे उहो तव्हांखे ख़बर न आहे, उहो बैकग्राउंड अलाह मूंखे ॾिए थो। ऐं कैफ़ तस्बिर अला मां लम तुहित बी ख़ुबरा, उन ते तूं सबुरु कीअं कंदे जंहिंजी बैकग्राउंड जी तोखे ख़बर कान्हे। त मूसा अलैहिस्सलाम चयो काल स तजदुनी इंशा अल्लाह साबिरऊं, चई न न न मां सबुरु कंदुसि, वाला असीलक अमरा, जेको तूं अमर कंदे इन जी मां विच में दख़ल अंदाज़ी कोन कंदुसि, न मां उन में नाफ़रमानी कंदुसि। चई त ठीकु आहे, शर्त इहो आहे फ़काल फ़ै नितबनी फला तसलनी अनशैन, हल मूंसां पर जॾहिं मां को अमल कयां मूंखां ओॾी महिल अटकाइजांइ बि न मूंखां सुवाल कजांइ, हता उहदिस लक मिन्हु ज़िक्र आहे, पोइ एंड में खणी मां तोखे उन जूं ख़बरूं ॾसींदुसि। हलंदा विया, पोइ वरी हिकिड़ी ॿेड़ीअ में वञी वेठा, ऐं पोइ छा कयूं जॾहिं ॿेड़ी लथी त उन ते नंढिड़ो टुंग करे छॾियईं, टुंग जो कीअं त ॿेड़ी किनारे ते थोरी हेठि पाणीअ में हली वई। त मूसा अलैहिस्सलाम चिड़ी पियो, काल अख़रख़्त हाल तोगरे का हला, चई हे त तो ग़लति कमु कयो आहे, हिकिड़ो त साईं खणी आया, तो वरी हुनखे टुंग कयो आहे त जीअं इहे जेके ॿुॾनि लक जे त शयुनि इमरा, इहो त साईं कमु जेको आहे सो मुंहिंजे नज़र में सही नथो कयो आहे। त हुन चयुसि काल अलम अकुल इनक लन तस्लीम सबर, चई तव्हांखे मूं सां चयो हो न तूं ॻाल्हि न सम्झंदे, तंहिं करे तूं सबुरु न करे सघे। चई ठीकु आहे बसि मां कोन थो कयां। वरी अॻिते हलिया त उते हिकिड़ो ॾिठऊं हता एज़ा लकिया गुलाम, ॾिसो मां आई तूं शार्ट इन लाइ थो कयां त जीअं मां पूरो कयां। हिकिड़ो नौजवान ॾिठईं, छोकिरो बीठो, हिन छा कयो जो हिन उनखे क़तलु करे छॾियो। इन ते मूसा अलैहिस्सलाम वरी निकिरी पियो, चई अकाल अक़तल त नफ़्सन ज़कियतन बग़ैर, अड़े बेगुनाह छोकिरे खे तो क़तलु कया, हिन को ॾोह बि कोन कयो आहे, हे त लक शी त शइ नुकरा, हे त तो वॾो ॾोह जो कमु कयो आहे। चई ॾिस तोखे मूं चयो त तूं सबुरु कोन कंदे। पोइ मूसा अलैहिस्सलाम चए थो काल इंसाल तो कन शयुनि बादा, चई हाणे जे मां तोखे टियों दफ़ो रोकियां न कंहिं कम में, फला तुसाहिबिनी, बसि पोइ तूं मूंखे छॾे ॾिजांइ, ऐं कद बलग़्त मिन लुदनी उज़रा, मां जेके उज़र मुंहिंजा पूरा थी विया। पोइ छा थिया, अॻिते विया, हुते हिकिड़े ॻोठ में विया, मानी घुरियनि उन्हनि खां, असां मुसाफ़िर आहियूं, न ॾिननि मानी, जवाबु ॾेई छॾियऊं, अहलाफ़ अबऊ, जवाबु ॾेई छॾियऊं, ऐं यूज़ीफ़ू मां त उन्हनि खे को ज़ियाफ़त ॾियनि। उते हिकिड़ी भित ॾिठऊं, वजदाफ़ी जे रुईद ऐं यनकस किरे पई, छा की मूसा अलैहिस्सलाम खे चई त खण ऐं गारो ठाह, भित खे ड्राहे, सिरूं संभाले, वरी नई सां पकी माना भित खे सिठो करे सिधो करे छॾियऊं। हाणे जॾहिं सॼी भित तयारु थी वई, पहिरीं किरे पई, उन में ॾार हा, त मूसा अलैहिस्सलाम काल लव शे त लत खसरे अजरा, चई मानी कोन था ॾियनि, भला मज़ूरी त घुरी आहे हिननि खां। चई ख़तमु, हाज़ा फ़िराक बैनी व बैनक, हाणे तुंहिंजे विच में जुदाई आहे, बाक़ी हाणे जिन ते तूं इहो अटकियो आहीं, हाणे उहे मां तोखे उन्हनि जो उन बिग बि तावील मां लम तसी अले सबरा, मां तोखे ॾसियां थो इहो छा हो। चई जॻह ॿेड़ी हुई, उहा मिसकीननि जी हुई, ऐं उन दरिया में कमु कंदा। मां इनखे एब इन लाइ कयो त कान वराहूं मलकुन, बादशाह पियो अचे, जंग जी सूरत हुई, या ख़ुदि कुल सफ़ीनत ग़सबा, सॼा जेके ॿेड़ा ऐं ॿेड़ियूं सभिनी जो कब्ज़ो कंदो पियो वञे। तंहिंजे करे मूं हिन ते एब कयो त इहा ॿेड़ी हूंदी पाणीअ में थोरी ॿुॾल त चवंदो त हे कम जी न आहे, छॾे वेंदो, माण्हू बची वेंदी। जेसि ताईं जेको ॿार जी ॻाल्हि आहे, कान अबहु मोमिनीन, हाणे ॾिसो चई त इन्हनि जा जेके ॿार जा माउ पीउ मोमिन हुआ, हाणे पहिरीं छा हुआ या मोमिन बाद में थिया, पर इहो जेको औलाद हुनखे अलाह ॾिनो, उनजे पहिरीं कंडीशन ते त हिननि खे वॾा थियनि त पादर बि हणनि ऐं हिन जी नाफ़रमानी बि करे ऐं हुन सां ज़ुल्म बि करे माउ पीउ सां। लेकिन जॾहिं अलाह ताला हिननि खे मोमिन करे छॾियो, पोइ अलाह फरमाए थो त फ़ख़शईना ऐं युरहिकुहुमा तुग़यान कुफ़रा, त हिननि ते इहो पुटु ज़्यादती बि कंदो ऐं कुफ़ुर बि कंदो। फ़अरदना, पोइ अलाह ताला इहो इरादो कयो ऐं युबदिलहुमा रब्बुहुमा ख़ैरन मिन्हू, त अलाह हिननि खे ॿियो छोकिरो ॾिए जेको हिन खां बहितरु हुजे, ज़कातूं अक़रब रहमा, जंहिंमें रहम बि हूंदो ऐं हिननि सां प्यार बि कंदो। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिंजो ॿारु गुज़ारे बि वञे थो न, त इन में बि अलाह जी हिकमत आहे, इन ते पिटको करण जी ज़रूरत न आहे। हिते बि त हिकिड़ो ॾिस ॿार खे क़तलु कयो आहे, त चईनि बाबा हिन खे माउ पीउ खे मारींदो, तंहिं करे असां सां बि जेकॾहिं कुझु थी थो वञे त अलाह ते असांखे जेको आहे सो शुकुरु करणु खपे त अलाह साईं तुंहिंजी शइ तूं खणी वे। मां नथो चवां त पोइ इहो को वॾो थी मारे हा, पर हिकिड़ी चांसिस त आहिनि जेको क़ुर ॾसे थो। एनीवे जो टाइम ख़तमु आहे, कुझु रहिजी वियो, सुभाणे कोशिशि कंदे जेके रहियल बाक़ी आहिनि आयतूं सूरह कहफ़ जूं सुभाणे कंदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो ज़ारत।